हे साईं असांजे तकरार जो डायरेक्टर चौधरी असगर थईं पंहिंजी सुपरविजन में रिकॉर्डिंग हले थी पई। हे जेल जो सेठ आहे, हे ॿई लाकअप थियल अथव, मूसा बि ऐं दरिया ख़ान बि। ऐं तव्हां सम्झी सघो था त हिननि खे लाकअप केरु थो कराए सघे। हे नओं सूबेदार आहे छा इम्तियाज़ इकबाल खान बाक़ाइदा असां हिनखे बदर मुनीर चवंदा सिंध जो बदर मुनीर ऐं अक्सर असांजी फिल्मुनि में वॾेरो थींदो आहे। राजा मुमताज़ लाखे तमामु सीनियर आर्टिस्ट पर कॾहिं कॾहिं वरी डॉन थींदो। डायलॉग अथसि छा? डायलॉग त कोन अथसि, चवे कोन कोई ते हिकिड़ो ॿुधे न कल्ह वरी छा थियो जो मतिलबु हिन जे राजा मुमताज़ जी ट्यून जेकी आहे न थोरी फिल्मिक स्टाइल जी ॿुधे न नवाब खान त कादे में चयुसि थोरो साथ ट्यून हेठि नवाब खान शायदि हिन खे ख़बर पए त एसे चार जा जेके हूंदा आहिनि वॾेरनि खां अनु पाणी वठंदा आहिनि त उहो कहिड़े लहजे सां ॻाल्हाईंदा आहिनि। हिनखे उन लहजे सां ॻाल्हाइणो तुंहिंजो वरी दाबो मूंखे थो ॾे बि तोखे न। वरी हिन जो डायलॉग आहे माना मुंहिंजी अखि में जेको आहे सूअर जो वार आहे हाजन चयुसि चेक कराए कुते हूंदी हा डायलॉग त कोन न ॿुधो हाजन चयुसि हिन जो डायलॉग चयो न त मुंहिंजी अखि में सूअर जो वार आहे हाजन चयुसि चेक कराए कुते जो वार हूंदी। हा डिया कीअं आहे तुंहिंजो मुंहिंजी अखि में सूअर जो वार आहे मुंहिंजी खाबी अख में सूअर जो वार आहे अंदाज़ सां मुंहिंजी खाबी अख में सूअर जो वार आहे न पाण लॻे बि सूअर कैरेक्टर जे हिसाब सां राजा मुमताज़ हेठां कैमरा रख हिकिड़ो ड्रामो कयो होसीं न बर्तन उन में मां हुअसि वाणियो पोइ चवंदो हुउसि लॻा सूअर थो पोइ सूअर न सूअर जो वार तो पिया हो चवंदो न ई सूअर। अच्छा असांजो जीअं ड्रामे में तकियो मीर जो मोचड़ो गोली खां वधीक घाव ॾींदो आहे। हिकिड़े में वरी मां चयोमांसि हिन में सीन में मां चयोमांसि वारा साॻो मोचड़ो ॿुधंदे हे असांजो हाजी हुसैन जावेद साहब शरीफ़ सूबेदार शरीफ़नि हा मज़े जी ॻाल्हि ॿुधायां मां सभिनी दोस्तनि खे ॿुधाईंदो रहां त 10 जनवरीअ ते जेका 10 जनवरी हिन महिल ईंदी उन 10 जनवरीअ ते असांजे हिन तकरार ड्रामे जो इंस्पेक्टर शरीफ़ पर शरीफ़नि सां हिनखे लॻंदी न आहे इहो ड्रामे में बाक़ी उहो त शरीफ़नि जो यार आहे उन में असांखे ॿुधो न उन 10 जनवरीअ ते हिन जो जेको सो ॼमण जो ॾींहुं आहे हैप्पी बर्थडे सभई दोस्त गॾिजी हिनखे विश कयो ऐं न्यू साल बि तव्हांखे मुबारक हुजे। जनवरी 10 तारीख़ ते केक पूरी तकरार जी टीम जे साम्हूं कटींदो जेके बि हिते बीठा आहियूं 10 तारीख़ ते भली शूट न पियो अचे पर उन्हनि दोस्तनि खे हिते अचिणो आहे केक कटणो जॾहिं खां वठी 9 साल थियो आहे त सिज ई न ॾिठो आहे। थैंक यू सो मच। हाणे असां पंहिंजी रिकॉर्डिंग कंदासीं। मुंहिंजा डायलॉग आहिनि। अचो ओटी कंदे छा ओटी हल ठीकु आहे।
खबर ही है दरी नहीं कोने भाई ओरे पासे हुआ हुआ ही हणी हुआ ये वा बस यही है अदा है की होया होने में लगा जालिम जो जुल्म असा जे मथा असा के लाकअप कराए वाली वीडियो में सही पाण पे तो जी होदा अच्छा अच्छा क्यों कर बाद में क्यों कर अब वो सर बुर्दी साहब हां अचो ता फ्रेम दियो है किथे हिते वो इते ठीक है गुड आ तो थोड़ो इधर रहो हिते वो याशे ओके